दोस्तों, अॼु असां पंहिंजी जेका सादी सम्झ वारी ॻाल्हि ॿोल आहे उन में थोरो पंहिंजे ॻाल्हि खे वक़्त ऐं हालतुनि ऐं ज़रूरतुनि जे हिसाब सां थोरो वॾो करे ऐं अॼु असां पाण ॻाल्हि रखंदासीं रिवर रेस्टोरेशन मूवमेंट्स इन द वर्ल्ड। त दुनिया में जेके दरियाउनि खे बचाइण जूं ऐं दरियाउनि खे पंहिंजे असली फितरी हालत में वापसि करण जूं तहरीकूं हलियूं आहिनि, उन्हनि जी शुरुआत किथां थी, कॾहिं थी ऐं हिन वक़्त ताईं ख़ासि तौर ते असांजे ॾखिण एशिया में ऐं जेका असांजो हीउ जेको उभरंदियूं रीजन आहे हिन में उन्हनि खे केतिरियूं कामयाबियूं मिलियूं आहिनि ऐं असांखे उन मां कहिड़ो सबक़ु पढ़ाइणु घुरिजे। त सभ खां पहिरां त असां इन क़िस्म जूं जेके तहरीकूं हलियूं आहिनि उन्हनि जे मक़सद खे सम्झूं ऐं उनखे ज़हन में रखण जी कोशिशि कयूं त जेका ही रिवर्स जूं मूवमेंट्स दुनिया में हलनि थियूं उन्हनि जो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रुॻो इंसाननि जे लाइ क़ाबिल इस्तेमालु जेको पाणी आहे सिर्फ़ु उन ते वॾो जहिड़ो करणु कोन्हे, पर उन सां गॾोगॾु पूरी जेका इकोलॉजी आहे जंहिंखे असां पूरी माहौलियात चऊं था, जंहिंमें पूरी इंसान समेत बाक़ी जेका बि फितरत जी पूरी साइकिल अचे थी उन सभिनी जे बचाव बका ऐं उन्हनि जी जेका जंग आहे या उनजो जेको जहिड़ो आहे उनजी तर्जुमानी कंदड़ जेके तहरीकूं उहे आहिनि। हीउ जेको जेका सिविलाइज़ेशन में या तहज़ीब में इन्हनि दरियाउनि जो किरदारु आहे उनखे मञता ॾियण जे ख़ातिर इन्हनि खे बाज़ाब्ता तौर ते वॾे पैमाने ते तस्लीम कयो वियो। तक़रीबन 20वीं सदीअ जे शुरूआत में यूरोप में ऐं नॉर्थ अमेरिका में सभ खां पहिरीं अहिड़े क़िस्म जा सुवाल उथणु शुरू थिया त हीउ जेको इंसान पंहिंजे कारखाननि मां ऐं जेके मुख़्तलिफ़ सॉलिड वेस्ट आहे या जेको ग़लाज़त आहे मुख़्तलिफ़ क़िस्म जी उहा ऐं प्लास्टिक ऐं मुख़्तलिफ़ ॿियूं जेके शयूं ठाहे ऐं दरियाउनि खे आलूद कयो आहे या उनखे ख़राबु कयो आहे, गदिलो कयो आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ को न को मुहाज़ हुजणु घुरिजे। ऐं अमेरिका में यूनाइटेड स्टेट्स में क्लीन वाटर एक्ट 1972 में पहिरियों चकर पेश थियो, जंहिंमें इहा ॻाल्हि चिटी लिखी वई त जेको बि दरियाउ आहे या जेको वहंदड़ पाणी आहे, जेको वहकिरो आहे, उनखे पाल्यूट करण जो जुर्मानो तय थींदो ऐं उन ते सज़ा मुक़ररु कई वेंदी। ईअं यूनाइटेड नेशंस बि 1972 में स्टॉकहोम कॉन्फ्रेंस ऑन ह्यूमन डेवलपमेंट में जेके इकोसिस्टम में ख़ासि तौर ते जेके दरिया हुआ उन्हनि ते ऐं ख़ासि तौर ते जेका माहौलियाती गदिलाइण थिए थी उन ते तमामु ख़ासि अहम फ़ैसिला ॾिना ऐं उन्हनि में यकीनन दरिया पिणु शामिल हुआ। 1994 में इंग्लैंड में यूनाइटेड किंगडम इंग्लैंड में रिवर रेस्टोरेशन सेंटर ठाहियो वियो। उन खां पोइ साॻे ई साल यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या अमेरिका में नेशनल फिश एंड वाइल्ड लाइफ फाउंडेशन ठाही वई, जेका दरिया ऐं आबी जीवत ख़ासि तौर ते मच्छियुनि ऐं ॿियूं जेके नायाब नस्ल जेके दरिया में रहनि था उन्हनि जे बचाव उन्हनि जे तहफ़ुज़ जे लाइ कमु कंदा हुआ। साॻे ई साल न्यूज़ीलैंड में रिवर रेस्टोरेशन प्रोजेक्ट लॉन्च कयो वियो, जंहिंमें चयो वियो त जेको ही दरियाउनि जे मथां तमामु घणी गदिलाइण ऐं उन्हनि जे मथां जेके कारखाना उन्हनि जी फज़लियात ऐं ख़ासि तौर ते जेको किन किचिरो उन में उछलियो थो वञे, उन सां जेका आबी जीवत ऐं जेको पूरो इकोलॉजी जो नुक़सानु थिए थो उन जे ख़िलाफ़ का सघारी कानून साज़ी करणु घुरिजे। 2000 में माना जीअं 21वीं सदी शुरू थी त ज़ाहिर आहे जेके मिलेनियम डेवलपमेंट गोल्स हुआ, मिलेनियम डेवलपमेंट गोल्स मतिलबु जेके नए हज़ारे शुरू थियण सां सॼी दुनिया में जेके गोल्स हुआ त उन्हनि में हिकिड़ो जेको आहे इकोलॉजीअ जो ऐं माहौलियात जे सुवाल जो पिणु हिकिड़ो तमामु वॾो स्टैंडर्ड या हिकिड़ो वॾो मयार रखियो वियो। उन्हनि में इंटरनेशनल रिवर फाउंडेशन 2003 में इस्टेब्लिश कई वई हुई ऐं उनजो जेको वॾे में वॾो नारो हुयो त जेको पाणीअ जो कुदरती या फितरी वहकिरो आहे, जंहिं बि दरिया जो कुदरती या जेको फितरी वहकिरो डिस्टर्ब कयो वियो आहे उनखे उन फितरी वहकिरे खे बहाल कयो ऐं हीअ जेके डैम ऐं जेके बैराजेस ऐं मुख़्तलिफ़ ॿिया जेके मामला आहिनि सभिनी खे हटाए उन्हनि खे फितरी तौर ते ईअं वहण ॾियो जीअं उन्हनि खे फितरत रखियो। उन खां अलावा यूएस में एल्वा रिवर रेस्टोरेशन प्रोजेक्ट शुरू थियो ऐं 2011 में उन्हनि जे पारां हिकिड़ी तमामु वॾी तहरीक ख़ासि तौर ते यूरोप में बि थी, जंहिंमें दनूबे रिवर जेको उन वक़्त ताईं जेका तमामु घणी कारखाननि मां वेस्ट उन्हनि दरिया में निकिरी चुकी हुई, तंहिं करे जेको पाणी पाल्यूट थियो या ख़राबु थियो या गदिलो थियो उनखे साफ़ करण जे लाइ दनूबी जेको रिवर आहे उन जे लाइ हिकिड़ी तहरीक शुरू कई वई। एशिया में जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त हिकिड़ो दरिया जंहिंजो नालो आहे मेकोंग रिवर। इहो मेकोंग रिवर चाइना, म्यांमार, लाओस, थाईलैंड, कंबोडिया ऐं वियतनाम जहिड़नि मुल्कनि मां वहे थो ऐं हिते बि बिल्कुलु जीअं असांजो सिंधु दरिया जे मथां मामलो आहे त जिते जिते बि सिंधु दरिया या कोक दरिया वहे थो त उते जा जेके सरमाएदार आहिनि उन्हनि जे भरिसां बिजली घर ठाहिण, डैम ठाहिण ऐं उन पाणीअ खे वधि खां वधि स्पॉइल करणु, एक्सप्लॉइट करण जो हिकिड़ो पसंदीदा मशग़ूलो आहे, छो त उन मां सरमाएदार कमाए थो। तंहिंजे करे उन्हनि मेकोंग जेको दरिया आहे उन ते वॾा वॾा जेके हाइडल प्रोजेक्ट्स ऐं बिजली घर जा मनसूबा ऐं डैम्स ठाहिण जो फ़ैसिलो कयो। उन जे करे सन 2000 में सेव द मेकोंग कोलिशन हिकिड़ो तमामु वॾी तहरीक
उहा ठही ऐं उन में सभ खां पहिरीं जेका एडवोकेसी माना माण्हुनि ताईं ॻाल्हि पहुचाइण ऐं तशवीर करणु, माण्हुनि खे मोटिवेट करणु, उन्हनि खे एजुकेट करणु, उन्हनि ताईं ॻाल्हि ॿोल पहुचाइण जो जेको मरहलो हलंदो रहियो, उन सां गॾोगॾु जेका मुहिम हुई उहा बि तेज़ थींदी वई ऐं आख़िरकार 2011 में लाओ गवर्नमेंट जेका लाओ हुकूमत हुई उन तमामु वॾो ऐलान कयो त उन वक़्त ताईं जेको शाबोरी डैम जे नाले सां हिकिड़ो वॾो प्रोजेक्ट जेको वर्ल्ड बैंक ऑफ कोर्स फंडेड हो उन खे मुकमल तौर ते रोके छॾियो ऐं हुन चयो त बाबा ही जेकॾहिं इन क़िस्म जी मुज़ाहमत ईंदी त पोइ असां इन क़िस्म जा डैम्स पंहिंजे दरियाहनि ते नथा क्रिएट करे सघूं। उन खां पोइ लाओस में ई नाम थियो 2 जेको डैम हिकिड़ो कंस्ट्रक्ट थियो पिए उन ते तमामु वॾे हिकिड़ी मुज़ाहमत ऐं झेड़ो उहो जो टिजी पियो ऐं इहा लाओस में नेम थियोन रिवर जेको हुनजे मथां हुननि तमामु वॾो हिकिड़ो डैम ठाहियो पिए ऐं पोइ इहो मामिलो एतिरो त सघारो तव्हांजे माण्हुनि कयो जो द वर्ल्ड कमीशन ऑन डैम्स जेके सॼी दुनिया में जेके डैमनि जूं तबाहकारियूं आहिनि ऐं उन्हनि जा जेके नुक़सान आहिनि ख़ासि तौर ते माहौलियात जे लाइ, फितरत जे लाइ, इकोलॉजी जे लाइ, इंसानियत जे लाइ, उन्हनि इन जेको आहे केस खे खयों ऐं आख़िरकार उनजो नतीजो बि निकितो त लाओ नेशनल मेकॉन्ग कमेटी हिकिड़ी तश्कील ॾिनी वञी ऐं उन में जेके बि माण्हू जिन जी तव्हां हिजरत थी हुई, जेके नुक़सान थिया, उन्हनि सभिनी जो अज़ालो करण जे लाइ हिकिड़ी वॾे पैमाने ते जांच कमेटी उहा मुक़ररु कई हुई। हिंदुस्तान में गंगा जंहिंखे असां गेंजिस था चऊं उन गंगा, जमुना, नर्मदा जेके वॾियूं नदियूं आहिनि हिंदुस्तान जूं उन्हनि ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा डैम ऐं उन्हनि ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके बिजली घर आहिनि उन्हनि जा मनसूबा ठाहिण ऐं पोइ उन्हनि ते मुख़्तलिफ़ कब्ज़ा कटण, उन्हनि खे पाल्यूट करण जे ख़िलाफ़ तमामु वॾी सघारी मूवमेंट हली। छो त जेको गंगा ऐं ख़ासि तौर ते जमुना आहे उहो न सिर्फ़ु हिंदुस्तानियुनि जे लाइ पीअण जे पाणी जे तौर ते इस्तेमालु थिए थो पर हुननि वटि अक़ीदे में बि इन्हनि गंगा ऐं जमुना जेके ख़ासि तौर ते दरिया आहिनि उन्हनि जी तमामु वॾी हैसियत आहे। जीअं असां सभिनी सिंधी माण्हुनि वटि आहे, जीअं जेको आहे लतीफ़ चयो आहे त असांजा जेके हिते सिंधी सामूंडी जेके नसुल माण्हू आहे सामूंडी उहे हिन धरतीअ जी सां गॾु हिन दरिया जी हिन पाणीअ जी पूॼा कंदा हुआ। सो ज़ाहिर आहे हीउ सॼो जेको मामिलो अक़ीदनि ताईं हुयो, तंहिंजे करे इहा तमामु सघारी मूवमेंट जेका शुरू थी उहो तक़रीबन 2000 खां वठी उहा सरदार सरोवर डैम जेको नर्मदा ते ठहियो पिए उन जे ख़िलाफ़ हिकिड़ी नर्मदा बचाओ आंदोलन या नर्मदा डैम मूवमेंट जे नाले सां मशहूर थी ऐं पोइ आख़िरकार इएं थियो त 2017 में जेका उत्तराखंड हाई कोर्ट आहे उन जेको गंगा दरिया आहे उनखे हिकिड़े ज़िंदा वजूद जा हक़ ॾेई इहो तस्लीम कयो त हिन दरिया खे हिकिड़े ज़िंदा वजूद जो हक़ ॾिनो वेंदो ऐं इन ते वधीक कंहिं बि क़िस्म जी जेका बिगाड़ आहे उनजी कंहिंखे बि इजाज़त कोन ईंदी ऐं इहो जेके तहरीक हलाइण वारा हुआ जंहिंमें मशहूर असांजी जेका लेखिका हुई अरुंधति राय, इन जो तमामु वॾो किरदारु हो। उन खां अलावा म्यांमार में पिणु अहिड़े क़िस्म जूं तहरीकूं हलियूं। सलवेन रिवर बेसिन ते जेको हाइड्रो इलेक्ट्रिक वॾो प्रोजेक्ट शुरू थियो पिए उन जे ख़िलाफ़ जेके उते जा मुक़ामी माण्हू हुआ उन्हनि तमामु वॾी सघारी तहरीक कई। उन सां गॾु पोइ NGO सिविल सोसाइटी ॿियनि माण्हुनि उन सां गॾु ॾिनो पर आख़िरकार 2011 में जेको आहे म्यांमार जो हुकूमत माइसोटिन डैम जेको उन वक़्तु हिन सलवेन रिवर ते ठहियो पिए उनखे इरावादी, जंहिंखे इरावादी दरिया थो चए, उन इरावादी दरिया ते जेको डैम ठहियो पिए उनखे ख़तमु करण जो बाज़ाब्ता तौर ते ऐलान कयो। उन खां पोइ फिलिपिन में मुख़्तलिफ़ अहिड़े क़िस्म जूं जेके आहिनि ख़ासि तौर ते सेव इग्नो रिवर मूवमेंट आहे या पंहिंजी कम्युनिटी बेस्ड एक्शन्स जे नाले सां हिकिड़ो हुननि जो कमु थियल आहे। इंडोनेशिया में पिणु सीताराम जेको रिवर आहे दरिया आहे उन ते जेके उनखे ख़राबु करणु, उनखे गदिलो करणु, उनखे पल्यूट करण जे ख़िलाफ़ सघारी क़िस्म जी मूवमेंट रही ऐं उन तमामु घणी शोहरत माणी। पर हाणे इहे जेके सभु जूं सभु तहरीकूं आहिनि उहे को हिकिड़े 2 सालनि जूं तहरीकूं कोन्हनि के मुंहिंजे ख़्यालु रखण जो मक़सदु इहो आहे त इन्हनि में ज़ाहिर आहे असांखे सियासी मुज़ाहमत त गॾु करणी आहे पर असांखे ॻाल्हि ॾिसाइणी कोन्हे त जे पुठियां सरमाएदार आहे ऐं उहो सरमाएदार सिर्फ़ु लोकल सरमाएदार कोन्हे, उहो बैनुल अक़वामी लेवल जो सरमाएदार आहे जंहिंसां हुकूमतूं गॾु आहिनि, जंहिंसां ताक़त गॾु आहे, जंहिंसां पॉलिसी मेकर गॾु आहिनि, जंहिंसां सभ खां वॾी ॻाल्हि त जंहिंसां ॾोकड़ गॾु आहे। ऐं असां सभु हथ ख़ाली आहियूं, असां सिर्फ़ु पंहिंजी अयाज़ चयो त मूं ॾात नोखी आंदी आहे थी तंद वेठे तलवारुनि सां तुंहिंजा भारी बुर्ज लोॾनि तूं हीणो आहे हथियारनि सां। सो ही असां माना इहो सम्झो त जेका तंद आहे उहा तलवारुनि सां विढ़े थी पर पोइ आख़िरकार थींदो ई आहे त इहा जेका तंद आहे उहा तलवारुनि खां खटी वेंदी आहे। इहा असां तारीख़ में ॾिठी आहे त जेको हक़ ऐं सच जो आवाज़ आहे उहो हमेशह खटंदो आहे ऐं नेठि जेको जाबिर ऐं ज़ालिम आहे उनखे शिकस्त तस्लीम करणी पवंदी आहे पर हू मुड़ंदो कोन, हू वरी नई कंहिं फिक साठ सां कंहिं नए तरीक़े सां हू पंहिंजी सघ मुनज़िम करे अॻिते वधंदो पर असांखे घण वक़्तु आहे तहरीक अॻिते खणी हलणी पवंदी ऐं पंहिंजे दरिया खे, पंहिंजे वसीलनि खे, पंहिंजे माहौल खे, पंहिंजे माण्हुनि खे बचाइणो पवंदो ऐं ईअं बचाइणो पवंदो जो झर झंग मां ऐं थर थेल मां, असांजे दरिया जे पेटनि मां, असांजे समुंडी किनारनि मां, असांजे काछे मां, असांजे कचे मां, असांजे उतर मां, असांजे लाड़ मां, असांजे सिरे मां, थर मां, हर जॻह तां साॻियो जॾहिं असां वटि आवाज़ अचे त सिंधु दरिया बचायो, सिंधु ते केनाल नामंज़ूर, त पोइ मां सम्झां थो त इहा असांजी मूवमेंट कामयाबु करण खां केरु बि असांखे रोके नथो सघे।
तव्हांजी महिरबानी।